अस्सलाम वालेकुम बाबा। देर कयव, मां तव्हांजे इंतज़ार में आहियां। छा थियो, रिपोर्ट्स मिलियूं? पापा रिपोर्ट्स में देर थी वई, इन्हीं करे थोड़ो टाइम लॻी। पर बाबा मूंखे रिज़ल्ट त ॿुधायो। पापा रिपोर्ट्स पॉजिटिव आहे। जेकॾहिं रिपोर्ट्स सही आहिनि त फर ॿार कंसीव छो न पई करे? चइबो त तो में ख़राबी आहे न। नो बाबा साईं, आई एम ऑल राइट। शादीअ खे 5 साल थी विया आहिनि, अञा ताईं को ॿूटो कोन ॿारियो अथई। मुंहिंजी हयातीअ में मुंहिंजो वारिस पैदा न थियो। तव्हां जूं दुआऊं खपनि पापा। बाक़ी औलाद त अल्लाह जे हथ में आहे, रब खे पनाईंदा आहियूं पापा। हिन घर में गुल ज़रूर टिड़ंदा। गुल ज़रूर टिड़ंदा। इहो ज़मान मुस्तक़बिल आहे बाबा। असां प्रैक्टिकल दुनिया जा माण्हू आहियूं, वक्त जो इंतज़ार न आहियूं कंदा। औलाद नथो थिए त मर्द ॿी बि शादी कंदो आहे। ॿीअ मां नथो थिए त टीं कंदो आहे। तुंहिंजे सोहरे अता मोहम्मद बि त 2 शादियूं कयूं आहिनि न। अनऑफिशियल त खोड़ अथसि, जंहिंजो को अंत ई कोन्हे। पापा मुंहिंजो ईमान आहे जेकॾहिं मूंखे का औलाद थी तो सिर्फ फर मां ई थींदी। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो शीं पुट अची वियो। छा ॻाल्हि आहे बाबा साईं, ॾाढा ख़ुशि पिया नज़र अचो। पुट, मुंहिंजूं ख़ुशियूं तव्हां सां आहिनि। तव्हां मुंहिंजी कुल काइनात आहियो। आई प्राउड ऑफ यू बाबा साईं, आई प्राउड ऑफ यू। मूं कॾहिं बि कोन सम्झियो आहे त तूं मुंहिंजी धीउ आहीं। तव्हां ॿई मुंहिंजा पुट आहियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।